बाबा शिकार वरी हिकिड़ो दफ़ो ॿीहर हथनि मां निकिरी वियो। असांजी त यार पूरी पूरी तयारी और हमज़े जी हिमाकत जे करे बेजार ख़ान बची वियो। अदा मन त तू मुड़ंदे कोन झेड़न मां, हा न? चइबो त असांखे रोलण जो पक्को फ़ैसिलो करे छॾियो थी, हा न? रुलंदा असांजा दुश्मन थी, नसीब भला बेजार ख़ान जा वक़्त हुउसि, न त अॼु कमु पूरो हुउसि। असल में ॻाल्हि इहा आहे त बेजार ख़ान खे पंहिंजी क़िस्मत साथ हरगिज़ कोन थी ॾिए, पर तुंहिंजे हथ ते बेजार ख़ान जे मौत जी सोभ लिखियल ई कान्हे। हुनजी मौत जी सोभ मुंहिंजे हथ ते लिखियल आहे, मुंहिंजे हथ ते। ॾींदो सांस चाबो ई हिकिड़ो, लाला माल ख़लास। तूं वरी छा थो करे? कुल्हे में बंदूक विझी वञा थो बेजार ख़ान खे मारण। वरी 2-3 कलाकनि खां पोइ बेसुबो थियो जे घर में टका करे। बस तुंहिंजो इहो ई कमु रहियो। यार बाबा खुदा खे मञ, अलाह खे मञ, ॾाहो थी न करे अहिड़ियूं ॻाल्हियूं। मुंहिंजो अंदरि मिली अॻे ई नथो पियो आहे। बाबा तू बि बाहि ते छंडा विझण बदिरां तेल पियो थो हारी। माना त जवान पुट खे हथनि सां माराइण जो इरादो आहे, हा न? तूं मूंसां ॻाल्हाए कीअं थी? मां तुंहिंजो पीउ हा, ईअं न ॻाल्हाए थी कोई। बाबा जॾहिं मूंखे पीउ जी शफ़क़त ऐं सहारे जी ज़रूरत हुई न, हुन वक़्तु तूं मूंसां गॾु न हुए। ही अदा साले मूंसां गॾु हुयो, जे मूंखे पालियो, मुंहिंजा दुख सूर, मुंहिंजा अंग सभु बर्दाश्त कया। ऐं तूं मुंहिंजे भाउ खे चिणगो ॾेई झेड़े में लाहिण जी कोशिश कंदे त इहो मूंखे बर्दाश्त कोन थींदो। बाबा मां कंहिं बि क़ीमत में पंहिंजो भाउ विञाइण नथी चाहियां। ऐं हाणे ॿुध, मूंसां जेको कुझु बि थियो आहे न, मां सरदार बेजार ख़ान खे माफ़ कयो, बस। ॿुध साले ॿुध, पंहिंजी हिन लाडली भेण जूं ॻाल्हियूं। हिन जे चवण जे मुताबिक़ त मां तुंहिंजो पीउ आहियां ई कोन। मां पहिरें नंबर जो दुश्मन आहियां तुंहिंजो, ऐं तोखे माराइण थो चाहियां। ॿुधीस न ॻाल्हियूं, ॿुधीस। अदी बानू जो मक़सदु इहो हरगिज़ न हो बाबा। अदी हींअर ॾुख जी कैफ़ियत में आहे, पर एतिरो लफ़्ज़नि जी चूंड में हेठि मसाई थी वियसि। बस अदा, मां हाणे सरदार बेजार ख़ान खे माफ़ करे चुकी आहियां। हाणे जेकॾहिं तूं हुन जे ख़िलाफ़ हथनि में हथियार खयो न, त मुंहिंजो मोल मुंहुं ॾिसंदे, बस। बानू वो दी छोकिरी, बस ओ माई सफ़ा का तेज़ हीअं ला। अरे वाह ॾिठी न, अदी बानू त मुंहिंजा हथ ई ॿधी छॾिया। ऐं मूंखे हुनजी ज़िद जी ख़बर आहे, वॾी ज़िदी छोकिरी आहे। जेकॾहिं मूं हुनजी मर्ज़ी जे ख़िलाफ़ को क़दम खयो त छोकिरी ज़िद में पाण खे को नुक़सान न ॾेई विछे, सफ़ा खां चरी आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।